अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ से गलाऊं है आयशा सजाद। नाज़रीन सबका पहिरीं नमक जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। पंजाब ऐं KPK में चूंडूं मुलतवी करण ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी दरख़्वास्त ते ॿुधणी अॼु 3 ॾींहं जारी। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जी सरबराही में 5 रुकनी बेंच आलो पीपल्स पार्टी, नवाज़ लीग ऐं जमीयत उलमा इस्लाम बि धुर बणिजण लाइ दरख़्वास्तूं ॾेई छॾियूं। ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान HRCP ख़बरदार कयो आहे त मौजूदा सियासी बहरान जमहूरी अमल खे मफ़लूज करण ऐं पार्लियामेंट जे असर खे घटाइण लाइ पैदा कयो वियो आहे। जमहूरी अमल खे मज़बूत करण लाइ समूरा सियासतदान गॾिजी वेही तकरार हल कनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त हुकूमत चीफ जस्टिस ऐं सुप्रीम कोर्ट ते दबाव विझणु चाहे थी त जीअं चूंडूं न थी सघनि। इदारनि जी तौहीन कई पई वञे। हुकूमत तकरार ऐं अफ़रा तफ़री पखेड़े रही आहे। असांजी पार्टी सिर्फ़ इलेक्शन चाहे थी। कोयटा समेत उत्तर बलोचिस्तान में बरसात जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी आहे। तेज़ बरसातुनि सबबि केतिराई हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। मौसमियात खाते मूजिबि उत्तर बलोचिस्तान मग़रिबी सिस्टम जी असर हेठि अची वियो आहे, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।